बुनियादी तौर ते जे केतिरनि ॿारनि जो क़त्ले आम हो जेको ज़ुल्म थियो आहे उहो पाकिस्तान जो तारीख़ में हिकु स्याह बाब आहे। दहशतगर्दी जेको आहे उहो कंहिं मज़हब जी पैदावार न आहे, पर उहा हिकिड़ी जहालत मां जनम वठियल बीमारी आहे। ऐं वो पाकिस्तान जी तारीख़ में मुंहिंजे ख़्याल में सभ खां बदतरीन ॾींहुं 16 दिसंबर जेको तमामु हिकिड़ो दुख ईंदड़ वाक़ियो आहे, जेको तमामु नंढा गुलनि जहिड़ा ॿार 10 लख आबादी वारे शहर में जेकॾहिं 15 खां 20 दोस्त जेकॾहिं ॿाहिरि निकिरनि बि था त इहो हिकु वॾो एजाज बि आहे ऐं हिकिड़ो सुजागी जो हिकिड़ो असांजो सिंबल बि आहे। तइलीमी शऊर आहे त मता न उन शऊर खे माण्हू दॿाए छॾनि ऐं उन शऊर में माण्हू ईअं डिॼी वञनि त हू माना अॻिते हली पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे मासूम जहिड़े गुलनि ॿारनि खे बुरा न रवाना कनि। इन लाइ बहसीत टीचर, बहसीत स्टूडेंट्स, हमारा जो भी कंट्रीब्यूशन होना चाहिए हमें कंट्रीब्यूट करना चाहिए। और मैं जो भी हम अगर हर साल उन्हें याद करते हैं तो उस याद के तहत उन बच्चों के नाम से उन वालिदैन को एक नया पैगाम दें जो माजी में हुआ उससे सीखकर हम मुस्तकबिल में आने वाले ऐसे वाक़ियों से बच सकें, मुस्तकबिल में अपने बच्चों को बचा सकें। दुश्मन